में लावारिस हथायल नींगर के पुलिस तहफ़ुज़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। हथायल गूंगो नींगर समाजी अॻवान वटि तरसियल आहे। समाजी अॻवान न्यास चांडी जो चवणु हो त चिल्ड्रन शेल्टर रूम क़ाइमु हुजण बावजूद पुलिस नींगर के रखण खां इनकार करे छॾियो आहे। अहम ख़बर खां मांखे ॿुधाईंदासीं त दादू में लावारिस हथायल नींगर के पुलिस तहफ़ुज़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। हथायल गूंगो नींगर समाजी अॻवान वटि तरसियल आहे। समाजी अॻवान न्यास चांडे जो चवणु हो त चिल्ड्रन शेल्टर रूम क़ाइमु हुजण बावजूद पुलिस नींगर के रखण खां इनकार करे छॾियो आहे। दादू में लावारिस हथ आयल नींगर के पुलिस तहफ़ुज़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। जा तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ चांडियो। जी रियाज़ चांडियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दादू में लावारिस हालत में हथ आयल 13 साला नींगर के पुलिस तहफ़ुज़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। सिंध हुकूमत पारां ॿारड़नि जे तहफ़ुज़ लाइ क़ाइमु कयल चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जा अमलदार जेके आहिनि मोकलनि ते रवाना थी विया आहिनि। गुज़िरियल 12 कलाकनि खां लावारिस ॿार समाजी अॻवान वटि जेको आहे तरसियल आहे। इन हवाले सां समाजी अॻवान न्यास चांडी जो चवणु आहे त ए सेक्शन थाणे ते चिल्ड्रन जेको आहे शेल्टर रूम क़ाइमु हुजण बावजूदि पुलिस लावारिस ॿार खे जेको आहे रखण खां इनकार करे छॾियो आहे। पुलिस चवे थी ॿार गूंगो आहे, असां नथा रखे सघूं। राति खां वठी लावारिस ॿार खे तहफ़ुज़ फ़राहम करण लाइ SSP दादू ऐं चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जे अमलदारनि खे आगाह कयो आहे। 12 कलाक गुज़रण बावजूदि को बि इदारो जेको आहे लावारिस ॿार खे तहफ़ुज़ फ़राहम नथो करे। जॾहिं त समाजी अॻवान जो इहो चवणु आहे त चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी सिंध जे 20 करोड़ जेका आहे सालियानी बजट हुजण बावजूदि सिर्फ़ु हिकु ॿार खे बि तहफ़ुज़ फ़राहम न पियो कयो वञे। समाजी अॻवान मुतालबो कयो आहे त सिंध सरकार ऐं ज़िला इंतिज़ामिया मामले जो नोटिस वठी फौरी तौर लावारिस ॿार खे तहफ़ुज़ फ़राहम। महिरबानी रियाज़ चांडियो तफ़सील ॾियण लाइ।